इस्लामिया यूनिवर्सिटी भावलपुर के चीफ सिक्योरिटी ऑफिसर के पुलिस चर्च ऐं मोबाइल में मौजूद फर्श वीडियो समेत गिरफ्तार करे वरितो। पुलिस कार्रवाई कंदे इस्लामिया यूनिवर्सिटी भावलपुर के चीफ सिक्योरिटी ऑफिसर सैयद एजाज हुसैन शाह के चर्च टीचर्स ऐं शागिर्दनि सां भरियल फहाशी वीडियो समेत गिरफ्तार करे वरितो। उन मौके ते पुलिस चयो त यूनिवर्सिटी जो चीफ सिक्योरिटी ऑफिसर पंहिंजी कार में फरार थी रहियो हो त खेसि गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस चयो त जवाबदार वटां 10 ग्राम क्रिस्टल आइस हथ आई आहे, जॾहिं त संदसि मोबाइल फोन मां यूनिवर्सिटी जे टीचर्स ऐं शागिर्दनि जा गैर इख़लाक़ी वीडियोज़ हथ आया आहिनि। जवाबदार खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां समूरनि उस्तादनि ऐं शागिर्दनि जे ड्रग टेस्ट कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया तरफ़ां यूनिवर्सिटी में ड्रग्स जे वाहिपे वारे इल्ज़ामनि खे रद्द कयो वियो आहे।